कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकदती तौर ऐं ब्लैक डे जे हवाले सां डिप्टी कमिश्नर कंबर शहजाद कोट इमदाद अली अबड़ो जी अॻुवाणी में गवर्नमेंट हाई स्कूल कंबर खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां नारेबाज़ी कंदा टावा चौक ते पहुता, जिते 1 मिंट जी ख़ामोशी इख्तियार कई वई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर इमदाद अली अबड़ो, DAO सेक्रेटरी एंड हायर सेक्रेटरी अल्लाह बख्श सुमरो, DHO कंबर गुलज़ार अहमद तुनियो, ADCO ज़ुहैब अली ओढाणो, डिप्टी DOs मशीद अहमद चांडियो, अहमद सईद कलोड़ो समेत ॿियनि चयो त 27 अक्टूबर जो ॾींहुं जेको असां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकदती तौर ऐं भारतीय ज़ुल्म जबर ऐं जारत ख़िलाफ़ मल्हाए रहिया आहियूं। पाकिस्तानी अवाम कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। हिननि वधीक चयो त भारत जो जेको कश्मीर मथां नाजाइज़ कब्ज़ो आहे, जंहिंमें इंसानी हक़ूक़ पायमाल थिया आहिनि, जंहिंमें मज़लूम कश्मीरियुनि जो ख़ौफ़ वायो वियो आहे, जिते अक़वाम मुत्तहिदा ख़ामोश बनल आहे। अक़वाम मुत्तहिदा खे कश्मीर मथां ज़ुल्म बरबरत ऐं जबर नज़र नथो अचे। असीं मुतालबो कयूं था त कश्मीर मथां थींदड़ ज़ुल्म जबर ऐं बरबियत जो अक़वाम मुत्तहिदा खे नोटिस वठणु घुर्जे।